अरे सामने काके चंद्र खां उधार पैसा वठंदे अड़े अहसान जी ॻाल्हि त तो कई हुई न हाँ विसरी वई हो अहसान जी ॻाल्हि हेफ हुजई सामने हेफ अरे जितां तां खाओ उते गिरण आया आहियो अरे इहो वर्त कुत्ते जो बि न आयो हूंदो कासिम शांति बाबा शांति तव्हां असांजे करे पाण में न वठो न कयो जहिड़ो तव्हां असांजे पाण न कयो असांजे पाण आज़ादी वक़्तु असांखे चयो वियो हो त मज़हब बंदे ऐं ख़ुदा जे विच में अलॻि मामिलो आहे रियासत जो हुन सां को बड़ो वास्तो न आहे ऐं हाणे धर्म जे नाले ते असांखे बनवास वठण लाइ चयो पियो वञे मौलवी साहब छा आज़ादीअ लाइ हिंदुनि ऐं मुस्लमाननि गॾिजी कष्ट न कया छा लाहौर जी बादशाही मस्जिद में मिंबरनि ते वेही हिंदुनि आज़ादीअ लाइ तकरीरूं न कयूं मौलवी साहब अहिड़ी तरह तव्हांजे मुस्लमान आलमनि मंदिरनि में वेही तकरीरूं न कयूं ॿुधाए मौलवी साहब ॿुधाए याद आहे चंद्र सब कुछ याद आहे त आज़ादी जी जंग में हिंदुनि ऐं मुस्लमाननि गॾिजी रतो आयो ऐं फिरंगियुनि सां विढ़ंदे विढ़ंदे अॼु ताईं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जो जवाबु ॾियो जेकॾहिं उन्हनि ईअं कयो असां बि उअं ई करे रहिया आहियूं पोइ मौलवी साहब असां में हुननि में कहिड़ो फ़र्क़ु थियो ग़लति थो चवी ठीकु आहे मौलवी साहब मां सभु सम्झी असां वेंदासीं पर मौलवी साहब जेकॾहिं असांखे निकाले ॾियण जो कारण धर्म ई आहे त पोइ ॿुधाए मौलवी साहब छा असां हिकु ईश्वर खे न आहियूं मञींदा मौलवी साहब छा ईद जे ॾियारनि में तव्हांजे ईदगाहनि मथां असां ॾीआ न आहियूं ॿारींदा छा महरम में सबिलूं न आहियूं कढंदा असां या मौलवी साहब असां वटि रोज़े जो एतिराम न आहे ॿुधाए मौलवी साहब ॿुधाए त पोइ छो जॾहिं तॾहिं धर्म जे ताननि सां असांजे सीननि खे ज़ख़्मी कयो थो वञे छो मौलवी साहब छो असांखे इश्क़ आहे हिन धरतीअ सां पर अवां कीअं सम्झंदो छो त सचल साईं चयो न त मज़हबनि मुल्क में माण्हू मुंझाया शेखी पीरी बुज़ुर्गी बेहद बुलाया किन निवड़ी निमाज़ूं पढ़ियूं किन मंदर वसाया ओॾा की न आया सचू अकुल वारा इश्क़ की मौलवी साहब उन ॾींहुं तव्हां मस्जिद में मुस्लमान भाइरनि खे रसूल पाक जी ॻाल्हि पिया ॿुधायो पाड़ेसरनि जे हक़नि बाबति मूं ॿाहिरां बीठे सॼी ॻाल्हि ॿुधी मौलवी साहब सॼी ॻाल्हि ॿुधी उन में त तव्हां किथे बि ईअं न चयो त तव्हां सिर्फ़ु उन पाड़ेसीअ जो ख़्यालु कयो जेको मुस्लमान हुजे ॿुधाए मौलवी साहब ॿुधाए न असांजे मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी पाड़ेसरनि सां सुठे सलूक करण जी हिदायत कई आहे पोइ उहो ईसाई हुजे यहूदी हुजे हिंदू हुजे या मुस्लिम त पोइ छो मौलवी साहब छो तव्हां कहिड़े धर्म तां तव्हां असांखे पंहिंजे पाड़े मां निकिरी वञण लाइ था चओ कहिड़े धर्म तां ॿुधाए मौलवी साहब कहिड़े धर्म तां पर न तव्हांखे हाणे न चइबो सिर्फ़ु तव्हां सभई मूंखे हिकिड़े सुवाल जो जवाबु ॾियो हिकु छा मौलवी साहब जेकॾहिं ही जेके हालतूं आहिनि ये लतीफ़ साईं जे दौर में थी वञनि हा त छा उहो मदन खे चविया त सुन छॾे वञ ॿुधाए मौलवी साहब उहो चविया मदन खे त सुन छॾे वञ
कहीं भी भा जो वार विंगो न थे। बस मौली साहब बस आने सां वेंदासीं पर लतीफ़ साईं इन करे न चयो वञे छो त लतीफ़ साईं खे वतन जी हक़ीक़ी उपज सुध हुई। तॾहिं त साईं चयो सजण ऐं साणी के अणासिया विसरे हैफ़ तनी होए वतन जिन विसारियो। मौली साहब असां बि उते वञी न वतन जी उब में मरी वेंदासीं पर वेंदासीं। काका जेकॾहिं लतीफ़ साईं कोन्हे त असां लतीफ़ साईं जा पोइ लॻता आहियूं न। काका कोन वञणु ॾींदासीं तव्हांखे, कोन वञणु ॾींदासीं काका। ही मदन जा मारू हिन सिंध धरतीअ जी बिठी खां अलॻि कोन थींदा काका, कॾहिं बि कोन थींदा। कासिम जिन मझां रक्षा जी उमेद हुई उन्हनि ई वञण जी ॻाल्हि कई आहे न। लतीफ़ साईं चयो न त कातीअ कोन्हे लो गन वॾींदड़ हथ में वेंदासीं। कासिम हाणे वेंदासीं। हाणे पंहिंजी मोकलाणीअ ते थी सघी त विसारे छॾिजे। राधा राधा तूं कासिम बाबा से फ़ैसिलो करे छॾियो आहे। राधा मां तव्हांखे वञणु कोन ॾींदुसि। राधा कोन वञणु ॾींदुसि। न कासिम हाणे तूं था वञ, मूंखे तयारी बि करणी आहे। बस वञ। न परे मुखा हथड़ो छदाए ओ वन न परे मुखा हथड़ो छदाए करन जुदाई मुंहिंजी दिलड़ी रंजाए ओ वन न परे मुखा हथड़ो छदाए ले आतियूं रहंदियूं निगाहूं तू ले आतियूं रहंदियूं निगाहूं नेण तकींदा
तू जू राम हो मुझे अखिन में तू जू जाय थी न जुदा मुझी जिंदड़ी जलाए ओ वञ न परे मुखा हथड़ो छजाए ओ वञ न परे मुखा हथड़ो छजाए दिल जी सदा तोखे वञण न ॾींदी दिल जी सदा तोखे वञण न ॾींदी थधड़ी हवा तुंहिंजी वाट झलींदी हो नाज़ करे तोखे प्यार मचवंदी दूर न थी मुंहिंजी दिलड़ी रंजाए ओ वञ न परे मुखा हथड़ो छजाए ओ वञ न परे मुखा हथड़ो छजाए हथड़ो छजाए हथड़ो छजाए